नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त मोटरवे पुलिस बीट 29 कंडियारो जे DSP असदुल्ला अबड़ो, एडमिन ऑफिसर अब्दुल रशीद सहतो, इंस्पेक्टर सईद राशिद शाह सां गॾिजी अॼु हिकु रोड सेफ्टी सेमिनार करायो वियो। सेमिनार जो ख़ासि महिमान सेक्टर 2 जे कमांडर सज्जाद हुसैन भट्टी हो। इन खां अलावा होंडा कंपनी जी सेफ्टी एरिया मैनेजर कलीमुल्ला, उस्ताद नियाज़ मल्ला खां अलावा मोटरवे पुलिस जे ऑफिसरनि, शहरियुनि, ड्राइवरनि ऐं मीडिया जे नुमाइंदनि वॾे अंग में शिरकत कई। हिन मौक़े ते मोटरवे पुलिस जे सेक्टर कमांडर सज्जाद हुसैन भट्टी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो IG मोटरवे पुलिस AD ख्वाजा ऐं IG मोहम्मद सलीम जे ॾिनल ख़ासि हिदायतनि ते रोड सेमिनार कराया वञनि था। हिन सेमिनार जो मक़सदु रोड ते हादसनि खे ख़तमु करणु आहे। माण्हुनि खे घुर्जे त रोड ते जॾहिं बि मोटर साइकिल हलाइनि त हेलमेट लाज़मी इस्तेमालु करियो। हेलमेट पाइण सां मथे में धक लॻण खां वॾो बचाव आहे। हुन खां अलावा ओवरटेक करणु वक़्तु साइड शीशा ऐं इंडिकेटर लाज़मी इस्तेमालु करियो। सज्जाद हुसैन भट्टी वधीक चयो आहे त ओवर स्पीड, ओवरटेक, ग़लति टकरनि सां हादसा थियनि था। हुन खां अलावा नंढड़ी उमिरि जे ॿारड़ा ड्राइविंग करणु न ॾियो। आख़िर में सेक्टर कमांडर सज्जाद हुसैन भट्टी मोटरसाइकिल ड्राइवरनि में हेलमेट, मोटरसाइकिल जा साइड शीशा, हेडलाइट, इंडिकेटर, ब्रेक बत्ती ऐं ॿियो सामान विरायो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।